तव्हांखे ख़बर आहे त अॼु सिंध जे वतन दोस्त ऐं क़ौम परस्त सिंध दोस्त धुरियुनि MQM ऐं PP तरफ़ां सिंध खे विराइण जी साज़िश ख़िलाफ़ सॼे सिंध में फीथा रोक ऐं शटरडाउन तारीख़ी हड़ताल कई। सिंध बचायो कमेटी जे प्लेटफॉर्म तां तव्हां समेत सॼे मुल्क ऐं दुनिया खे इहो मालूम आहे त सिंधी हमेशह पुरअमन एहतिजाज कंदा आहिनि। तव्हां ॼाणो था, सॼी दुनिया खे ख़बर आहे ऐं सॼे मुल्क में खे ख़बर आहे त उहे केरु आहिनि जिन जे हड़तालुनि ऐं एहतिजाजनि में बेगुनाह माण्हुनि खे क़तल कयो वेंदो आहे, बसुनि ऐं गाॾियुनि खे साड़ियो वेंदो आहे, मार्केटुनि खे बायूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि, अरबें रुपयनि जे सरकारी ऐं ख़ानगी मिल्कियतुनि खे नुक़सान ॾिना वेंदा आहिनि। हिन खां अॻु कॾहिं बि ईअं ई नाहे थियो त कंहिं सियासी धुर तरफ़ां को मुज़ाहिरो, का रैली या हड़ताल थींदी हुजे ऐं ॿी धुर ज़बरदस्ती गुंडागर्दीअ वसीले इहो एहतिजाज करणु न ॾे। पर अॼोकी हड़ताल खे नाकाम करणु या पुरअमन हड़ताल में रतोछाण कराइण लाइ PP ऐं MQM गॾियल साज़िश तहत सिंध जे वज़ीर दाख़िला मंज़ूर वसाण ऐं पीपल पार्टी जी क़यादत जे सरपरस्तीअ में सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में पुरअमन मुज़ाहिरा कंदड़ कारकुननि ऐं अॻुवाननि ते फायरिंगूं कयूं आहिनि, ॾंडा हणी खेनि ज़ख़्मी कयो वियो आहे। अॼु तव्हां सभिनी ॾिठो त हैदराबाद में अवामी तहरीक जे सदर मोहतरम अयाज़ लतीफ़ अलीअ साहिब जे मौजूदगीअ में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻुवाननि ऐं कारकुननि सां पुलिस हाथापाई कई, बदकलामी ऐं बदसलूकी कई। सिंधी नौजवान तहरीक, सिंधी शागिर्द तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे अॻुवाननि मंसूर मुस्तफ़ा हंगोरजो, ज़ाहिद बब्बर, नवीद जरवार, डॉक्टर सिंधू, फातिमा हाले पोटो, ज़ाहिदा शेख ऐं ॿियनि मथां तशद्दुद करे खेनि गिरफ़्तार करण जी कोशिश कई वई। कराचीअ में MA जन्ना रोड ते फायरिंग कई वई। शानी सूमरो, रावल गोपांग, सूंव गोपांग खे उते ज़ख़्मी कयो वियो आहे। दहशतगर्दनि हमिलो करे मथनि फायरिंग कई ऐं खेनि सख़्तु तशद्दुद जो निशानो बनायो। टंडो आदम में दोस्त अली कटूहड़, आसिफ मलूकाणी, दादुल्ला मरी, मियां ख़ान ऐं तारिक ते ॾंडा वसाया विया ऐं खेनि ज़ख़्मी कयो वियो ऐं मथनि कूड़ो केस दाख़िल कयो वियो। फुलजीअ में अब्दुसत्तार पंवर, नदीम, शाहनवाज़ पंवर, राशिद सोलंगी, महदी शाह ऐं वकास खे ते हमिलो कयो वियो। सरहारीअ में MQM जे दहशतगर्दनि तरफ़ां फायरिंग ऐं लठबाज़ीअ में अमीर मुग़ेरी ऐं मुनीर रिंद खे ज़ख़्मी कयो वियो। खिपरो में अवामी तहरीक ऐं जस्कम जे कारकुननि जूं 2 मोटरसाइकिलूं साड़ियूं वयूं। ठटो बाईपास ते अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक जे पुरअमन एहतिजाज ऐं धरणे ते फायरिंग कई वई। ठुल्ह में नबी बख्श, नासिर कनराणी समेत 20 कारकुननि ते तशद्दुद करे खेनि गिरफ़्तार कयो वियो, जॾहिं सॼी सिंध मां 117 अवामी तहरीक जे कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन मां केतिरा ई हिन वक़्त ताईं गुम आहिनि। असां पीपल्स पार्टी जी सरपरस्तीअ में MQM जे दहशतगर्दनि ऐं पुलिस पारां कारकुननि मथां थियल इन्हनि हमलनि जी ऐं गिरफ़्तारी जी ऐं खेनि हिसाइण जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। असां मुतालबो करियूं था त सिंध जे वज़ीर दाख़िला इस्तीफ़ा ॾे ऐं असां सुप्रीम कोर्ट ऐं सिंध हाई कोर्ट खां मुतालबो था करियूं त हिन दहशतगर्दीअ जो पाण मुरादो नोटिस वठनि। सुभाणे अवामी तहरीक जे मरकज़ी कमेटी जो हंगामी इजलास सॾायो वियो आहे। उन में असां हिन दहशतगर्दीअ बाबति फ़ैसिलो कंदासीं ऐं असां MQM ऐं पीपल पार्टीअ खे ख़बरदार था करियूं त उहो तारीख़ मां सबक़ हासिलु कनि। सिंधी अहिड़ा गिदड़ कोन्हनि जेके हिननि जे भभकियुनि ते डिॼी वञनि। सिंधी जेके खलजनि, मुग़लनि, अरगूननि, तुरखाननि, यूनानियुनि सां मुक़ाबिलो करे पंहिंजे वतन जो ऐं पंहिंजी क़ौम जो तहफ़ुज़ करे सघनि था, उहे तव्हांजे बुज़दिलाना हमलनि खां डिॼी पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त सां दस्तबरदार न थींदा। सिंधियुनि जे पुरअमन एहतिजाज ऐं सब्र जो ग़लति मतिलबु न वरितो वञे। तव्हांजी वॾी महिरबानी। दोस्तनि खे को सुवाल करणो हुजे। जी हा, हैदराबाद में हे नालाऊं वठी वियो आहियां
उहे तव्हांखे पतो मिले थो हैदराबाद में हा मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां असांखे नाला मिलिया आहिनि, उहे हिन में शामिल आहिनि, जेके ज़ख़्मी थिया आहिनि, कुझु गिरफ़्तार थिया आहिनि ऐं के असांखे नाला अञा न मिलिया आहिनि, पर जेके इतला आहिनि 117 माण्हू जेके आहिनि से गिरफ़्तार कया विया आहिनि, के गुम आहिनि। जी जी हड़ताल तव्हां गॾु प्लेटफॉर्म जे हिसाब पर माना ॾिठो वियो आहे त मतिलबु हर पार्टी वन मैन शो जे चकर में आहे, जेको पंहिंजो क्रेडिट ॾिठण जे चकर में मतिलबु जेकॾहिं तव्हां धरणा हणो था या मुज़ाहिरा कयो था हड़ताल वारे ॾींहं ते अवाम तरीक़े पंहिंजे मुताले की पई आहे, तकलीफ़ पंहिंजे मुड़ुसु आहे, जस्कम पंहिंजे मुड़ुसु आहे, त हीअ मतिलबु क्रेडिट हासिल करण जो चकर आहे या सिंध बचाओ बना जे चकर में आहे? साईं आऊं भाया थो त इहो कॉम्पिटिशन ज़रूरु थियणु खपे या सिंध जे फ़ाइदे में आहे। असीं पंज लीडर हिकिड़े हंधि गॾिजी वेही शो करियूं, असांखे मीडिया त कवरेज ॾींदी, पर ओतिरो उहो असांजी जेको इशू आहे, जेको असां हड़ताल कराइणु चाहियूं था, उहा ओॾी असरअंदाज़ न थींदी। तंहिंजे करे सिंध अवामी तहरीक जेकॾहिं हैदर चौक ते कयो, ॿीं धुर जेकॾहिं पूनम चौक ते कयो, टीह धुर जेकॾहिं कासिमाबाद नसीम नगर चौक ते कयो, त इहा त ॻाल्हि पाण हड़ताल खे ऐं सॼी जदोजहद खे हथी वठाइण लाइ ऐं सम्झां थो त इन ॻाल्हि खे इन माना में ॾिसणु खपे, हीअ का क्रेडिट खणण जो मसइलो आहे। तय न थियो, इहो तय थियो त हड़ताल खे कामयाबु करिणो आहे। हर का धुर पंहिंजे तरफ़ां फुल कोशिशि कंदी, जंहिंखां जेतिरी महिनत पहुचंदी उहा कंदी।